असांखे जॾहिं खां वठी ख़बर पई आहे त हिते 15 केस थिया हुआ जेके रिपोर्ट थिया, उन्हनि खां पोइ असां पंहिंजूं टीमूं एक्टिवेट कयूं आहिनि ऐं मोबिलाइज़ कयूं आहिनि। उन में DHO जा डॉक्टर्स आहिनि, DHO ऑफिस लाड़काणे जा, ऐं असांजा जेको आहे असांजो ट्रीटमेंट सेंटर आहे लाड़काणे में, असां उन जा डॉक्टर बि मोबिलाइज़ कया आहिनि। ऐं कराची मां बि पंहिंजे प्रोग्राम जा 3-4 डॉक्टर मोकिलिया आहिनि होॾे, त उहे वञी इन्हनि जा जाइज़ो वठनि। पहिरीं त इन्हनि खे रीचेक टेस्ट कनि त आया उहे वाक़ई पॉज़िटिव आहिनि या न। ऐं ॿीहर जाइज़ो इहो वठनि उन्हनि जे पेरेंट्स ऐं उन जा जेके भाउ भेणूं आहिनि उन्हनि खे टेस्ट करे मालूमात कनि त इहे वजूहात कहिड़ा थी सघनि था नंढनि ॿारनि में। ओवरऑल वजह जेका हूंदी आहे सा एतिरे न 4 महीना, 2 महीना, 8 महीना, 8 साल, 5 साल, इन्हनि जा रीज़न उमूमन इहे हूंदा आहिनि त पंहिंजे पेरेंट्स खां इहो इन्फेक्शन ट्रांसमिट थींदो आहे। जेकॾहिं उहे पेरेंट्स तव्हांजा नेगेटिव आहिनि त वरी पोइ असांखे ॾियणा पवंदा एक्सटर्नल जेके फैक्टर्स आहिनि, उहे इहे आहिनि त मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो पीउ आहे, माउ आहे, जेका ॿार खे कंहिं बीमारी, दस्त, उल्टियूं, बुख़ार जे शिकल में पाड़े जे कंहिं डॉक्टर ॾे वठी थी वञे ऐं उहो सिरिंज रीयूज़ करे थो, उहा सिरिंज जेका हू ॿिए मरीज़ खे भणी चुको आहे, वरी उहा साॻी पैसनि बचाइण लाइ ॿिए खे आणे थो, त इहो बि हिकिड़ो रीज़न आहे। ॿियो रीज़न इहो आहे त ॿारनि में रत जी कमी थिए थी ऐं थैलेसेमिया जा मरीज़ थियनि था ॿार, त उन्हनि खे जॾहिं रतु चढ़े थो त शायदि उन रत खे सही स्क्रीन नथो कयो वञे, त इहो बि हिकिड़ो रीज़न थी सघे थो। अच्छा, इहो बि अगरि एक्सक्लूड थिए थो त पोइ असांखे ॾिसणो आहे त इहा रीज़न कहिड़ा आहिनि इन्हनि ॿारनि में, ऐं अल्टीमेटली असांजी इन्वेस्टिगेशन हले पई। टीमूं हुते मौजूदु आहिनि लाड़काणे में। अनक़रीब असांखे 1-2 ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। नेशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम सां FELTP जेको डिज़ीज़ सर्विलेंस सेल आहे DG ऑफिस में, असां उन्हनि खे रिक्वेस्ट कयो आहे, उन्हनि पंहिंजूं टीमूं एक्टिवेट कंदो। उन्हनि जो कमु ई इहो आहे त रूट काज़ ॻोल्हिनि त इहा बीमारी एॾी आई कीअं। एड्स खे रोके सघिजे थो इनशा अल्लाह ताला। उते एहतियाती तदाबीर आहिनि, उन्हनि जे जेके माण्हू ज़ाहिर आहिनि थियनि था उन्हनि लाइ एहतियाती तदाबीर आहिनि, मौजूदु आहिनि। बाक़ी जेके थींदा वञनि था इन्वेस्टिगेट ऐं सरफेस अचनि था, मां तव्हांखे ॿुधायां त दुनिया में जेके इदारा HIV ते कमु कनि था ऐं एड्स ते कमु कनि था, उहे हिकिड़ी एस्टिमेशन हणंदा आहिनि त हेतिरी पॉपुलेशन में अगरि हाई रिस्क पॉपुलेशन में तव्हांजा हेतिरा मरीज़ आहिनि त तव्हांजी जनरल पॉपुलेशन में एतिरा मरीज़ हूंदा। उन मुताबिक़ 1 लख खां 1.5 लख सॼे पाकिस्तान जी पॉपुलेशन में एस्टिमेटेड आहिनि। ज़ाहिर आहे उनजो हिसो सिंध में बि आहे, पर असां वटि 10,400 मरीज़ रिपोर्टेड आहिनि जेके सेंटरनि ते। बाक़ी यकीनन इन मुआशिरे में आहिनि त जॾहिं उहे माण्हू बीमार थियनि था, उन्हनि जूं बीमारियूं ठीकु नथियूं थियनि, त डॉक्टर उन्हनि खे टेस्ट इहा बि लिखी था ॾियनि त पोइ जॾहिं उहा पॉज़िटिव ईंदी त हर डॉक्टर जी अख़लाक़ी ज़िमेदारी आहे त कंहिं बि HIV पॉज़िटिव जेको हिकिड़ो सिंगल किट ते पॉज़िटिव लेबॉरेटरी डिक्लेयर करे थी, इन खे HIV पॉज़िटिव न सम्झनि ऐं न कंहिं सां शेयर कनि। एथिकली अख़लाक़ी तौर ते अॼु बि इन एड्स खे ऐं HIV खे माण्हू बुरो सम्झनि था, इन खे बदनमा दाग़ सम्झनि था। माण्हू जी लाइफ स्टाइल ख़राबु थी थो वञे, माण्हुनि खे हिकिड़ी डिप्रेशन थी वञे त भई मूंखे एड्स थी वियो आहे, मूंखे HIV थी आहे। छो त इहा ॻाल्हि क्लियर न आहे घणे मुआशिरे में त एड्स हिकिड़ी बीमारी आहे ऐं HIV उनजो वायरस आहे। हाणे तव्हां ॾिसो त 10-15 हज़ार माण्हू हूंदा त HIV पॉज़िटिव, त तव्हांखे मिलंदा हार्डली तव्हांखे कोई 200-250 माण्हू एड्स जा मिलंदा। त उहे माण्हू जेके HIV वायरस जो सही ट्रीटमेंट न वठंदा, डेफिनेटली अॻिते हली उहो उन्हनि खे एड्स थींदी। त अहिड़े नमूने सां जीअं मां ईअं चवां त जीअं असांजी आहे मतिलबु शुगर आहे, शुगर जो मर्ज़ु आहे, जीअं ब्लड प्रेशर जो मर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हां उनखे बि सही इलाजु न ॾींदव त तव्हांखे उहो बि नुक़सानु ॾींदो, ऐं तव्हां इलाजु HIV जो बि न कराईंदो तव्हांखे उहा बि नुक़सानु ॾींदी। जेकॾहिं शुगर जो, ब्लड प्रेशर जो पाबंदी सां इलाजु कराईंदो, पाबंदी सां दवा खाईंदो, त तव्हांखे ॿई नुक़सानु न ॾींदियूं। अहिड़ी तरह सां HIV पॉज़िटिव जेके मरीज़ आहिनि पाबंदी सां ज़िंदगी भर दवा खाईंदा रहंदा, उन्हनि खे कुझु बि न थींदो। त इहे असां वटि रजिस्टर्ड आहिनि, पर 7,500 जे लॻभॻि असांजा ट्रीटमेंट ते आहिनि, ॿिया वरी मिसिंग आहिनि। जो त हाई रिस्क पॉपुलेशन जेके नशे वारा इंजेक्शन ड्रग यूज़र आहिनि ऐं जेके फीमेल सेक्स वर्कर, मेल सेक्स वर्कर, ट्रांसजेंडर जेके ख्वाजा सर आहिनि, इहा असांजी हाई रिस्क पॉपुलेशन आहे HIV एड्स जे हवाले सां। त उहे वरी पंहिंजो
शिफ्टिंग थींदी रहे थी। मिसलनि शहरनि में मेला लॻनि था, मुख़्तलिफ़ शहरनि में त शिफ्ट थियो वञनि था, त ट्रीटमेंट खां कटिजी वञनि था। नशे जा माण्हू जिते नशे जी इंजेक्शनूं दवाऊं नथियूं मिलनि त उहे वरी ॿियनि शहरनि में वञनि था हलिया। असां कैंपूं हयूं आहिनि इनशा अल्लाह ताला जनरल पॉपुलेशन। मां तव्हांखे अर्ज़ु कयां त हीअ जेका जनरल पॉपुलेशन जी बीमारी न आहे, हीअ हाई रिस्क पॉपुलेशन जी बीमारी आहे। पर असां जनरल पॉपुलेशन में कैंपूं हयूं आहिनि, ॿ कैंपूं लॻी चुकियूं आहिनि। कल्ह 69 मरीज़ असां स्क्रीन कया आहिनि, मरीज़ न बल्कि आम माण्हू, ऐं अॼु 467 असां स्क्रीन कया आहिनि। अञा असां सूमरु ऐं अंगारे ते इहे अञा कैंपूं हणंदासीं जनरल पॉपुलेशन में। पोइ असां एस्टिमेट कंदासीं त इन एरिया में जनरल पॉपुलेशन में घणा परसेंटेज इहा बीमारी अवेल आहे। पोइ उन तहत गवर्नमेंट खे रिपोर्ट कंदासीं ऐं पंहिंजे अथॉरिटीज़ खे, सेक्रेटरी खे, मिनिस्टर साहिब खे, चीफ मिनिस्टर खे, त हीअ डिज़ीज़ बर्डन आहे ऐं इन जा रूट काज़ हीअ आहिनि। 2006 ताईं हिन मर्ज़ जो HIV वायरस जो इलाज ई कोन हो दुनिया में। 2006 खां पोइ जीअं इलाजु आयो आहे, पहिरीं रुॻो असां रजिस्टर कंदासीं इन्हनि खे, पोइ 2006 खां वठी पोइ जेको इलाजु शुरू थियो आहे त उन में बि तइ थियल हो त वायरस जो लोड अगरि रत में हेतिरो मिक़दार हुजे त इलाजु कयो ऐं इन खां थोरो घटि हुजे त इलाजु न कयो। पर हाणे उहा बि WHO पॉलिसी चेंज करे छॾी आहे त बाबा अॼु डायग्नोस कयो, अॼु ई इलाजु शुरू कयो। त असां वटि जेके लाड़काणे में आहिनि ज़ेरे इलाजु उहे 240 मरीज़ आहिनि ऐं उनखां पोइ असां वटि जेको बि डायग्नोस थी अचे थो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अचे थो। पर असां तव्हांखे अर्ज़ु कयो त असांजो ख़ासि कमु हाई रिस्क पॉपुलेशन में आहे। जनरल पॉपुलेशन में जनरल प्रैक्टिशनर आहिनि, डॉक्टर्स आहिनि, उहे असांखे रिफ़र कनि था। जेके ब्लड बैंक्स आहिनि उन्हनि वटि जॾहिं रूटीन में जनरल पॉपुलेशन जा माण्हू कंहिंखे रत डोनेट कनि था त उन्हनि जी स्क्रीनिंग जॾहिं रत जी थिए थी त ब्लड बैंक्स असांखे थ्रू ब्लड ट्रांसफ्यूजन अथॉरिटी नाला कम्यूनिकेट कनि था, नाला, एड्रेसूं, कॉन्टेक्ट नंबर, त भई हिननि में पॉज़िटिव आई आहे। त पोइ असां उन्हनि खे कॉन्टेक्ट करे जनरल पॉपुलेशन खे ट्रीटमेंट सेंटर ते वठी था अचूं। एड्स हिकिड़ी बीमारी आहे ऐं HIV वायरस उनजो वायरस आहे। अगरि वायरस अॼु कंहिं में अचे ऐं अॼु खां हू इलाज ते हलियो वञे त जेतिरी हू पंहिंजी नॉर्मल ज़िंदगी आहे, चाहे हुनजी 80 साल ज़िंदगी आहे ऐं 30 सालनि में हुनखे वायरस आयो आहे, हू पंहिंजी 80 साल ज़िंदगी नॉर्मल गुज़ारे सघे थो। पर जेकॾहिं हू इलाजु छॾींदो त पोइ इहो वायरस कन्वर्ट थी वेंदो एड्स में ऐं पोइ एड्स त लाज़मी नुक़सान ई कंदी। ईअं त शुगर बि आहे, ईअं ब्लड प्रेशर बि आहे।